शहर में चारों तरफ गंदगी ही गंदगी के बायस मलेरिया की मर्ज़ में इजाफा। शहरी शहर के मुख्तलिफ अस्पतालों में दाखिल, म्यूनसिपल इंतज़ामिया मुकम्मल बेखबर। असां हैरान आहियूं त अहिड़ी बजट हुजण जे बावजूद भी पहिरियों 2.5 लाख रुपया हुई, 2.5 करोड़ रुपया हुई, त हाणे 80 लख रुपया ॿी वधी आहे। तक़रीबन 3.25 करोड़ 3.5 करोड़ रुपया महीने जी बजट आहे। असांखे सम्झ नथी अचे त इहा बजट आख़िर वञे काॾे थी। शहर में अहिड़ो त आज़ार लॻो पियो आहे, चारई पासा गंद किचिरो लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू वेले लाइ परेशान आहे, ॿियो अस्पताल वञे थो त हुते मलेरिया दवा नथी मिले। असां आला अख़्तियारनि खे अपील कंदासीं त ख़ुदारा शहर जे मथां बि कुझु नज़र कयो। हे 3.5 करोड़ रुपया जेके अचनि था पिया, इहे वञनि काॾे था। असां DC ऐं आला अख़्तियारनि खे अपील कंदासीं त इन शइ ते थोरो अमल कयो वञे। राजकोट हिकु गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे, जंहिंखे चओ तरफ़ किनो पाणी, मच्छर ऐं बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। को बि शहर जो वाली वारस कोन्हे। शहर जा 14 वार्डनि में इंतिहाई गंदगी आहे ऐं गंदगी खां पोइ जेको मच्छर थियो आहे उन हिकु बीमारी फैलाई आहे त हर घर में 5 खां 6 खां 7 भाती जेको आहे सो मलेरिया में मुब्तला थी विया आहिनि। एतिरे क़दुरु जो 200 खां 300 त डेली सिविल अस्पताल में मलेरिया जा केस था अचनि। उनखां पोइ प्राइवेट जेके सेंटर आहिनि 50 खां 40 उन्हनि ते बि जेको आहे सो अंग बीहे थो। सरासरी जेको त वठंदा त इहा इंतिहाई हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे। गरीब माण्हू अवल ई परेशान आहिनि। जबकि वश न्यूज़ से बात करती हुई शहरियों का कहना था कि म्यूनसिपल इंतज़ामिया की अदम तवज्जोही के बायस शहर में चारों तरफ गंदगी है, जिसके बायस मच्छर आम हैं, जिसकी वजह से शहरी मलेरिया जैसे महलक मर्ज़ में मुब्तला हो गए हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदात कोट।